फौजी क़यादत भारतीय हिमायत रखंदड़ ऐं स्पॉन्सर्ड प्रॉक्सीज़ ख़िलाफ़ हर तरह ते फ़ैसिलाती इसराइती कार्रवाइयुनि खे अंटर करार ॾेई छॾियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस दहशतगर्द प्रॉक्सीज़ जे ख़ात्मे लाइ सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाइयुनि जो जाइज़ो। आलमी सतह ते ताक़त जे इस्तेमाल जे वधंदड़ लाड़े ते ॻणतीअ जो इज़हार। फौजी क़यादत जो चवणु आहे त भारतीय हिमायत रखंदड़ ऐं स्पॉन्सर्ड प्रॉक्सीज़ ख़िलाफ़ हर सतह ते फ़ैसिलातियूं ऐं इसराइती कार्रवाइयूं अंटर आहिनि। भारत दहशतगर्दनि प्रॉक्सी ज़रिए पंहिंजे किरियल एजेंडा अॻिते वधाइण जी कोशिश करे रहियो आहे। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त फ़ौजी छेकताण में टीं धुर खे शामिल करणु ब्लॉकनि जी सियासत खे हथी ॾियण वारी बेबुनियाद भारतीय कोशिश आहे। दुनिया भारत जी तोसी पसंद इरादनि ऐं हिंदुत्व इंतहा पसंदी जे ख़तरनाक लाड़े मां बेज़ार थी चुकी आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े लोरालाई में कोयटा खां लाहौर वेंदड़ बस मां दहशतगर्दनि 9 मुबीन मुसाफ़िरनि खे लाहे क़तल करे छॾियो। दहशतगर्दनि मुबीन जा लाश जबल में छॾे फरार थी विया। बलूचिस्तान हुकूमत जे तर्जुमान जो चवणु आहे त सरहाका में दहशतगर्दनि मुसाफ़िरनि खे फायरिंग करे शहीद कयो। बेगुनाह शहरियुनि खे क़तल करणु फितनायल हिंदुस्तान जी दरिंदगी आहे। सिक्योरिटी फोर्सिस दहशतगर्दनि जो पीछो कयो पर दहशतगर्द राति जी ऊंदहि में फरार थी विया। सिक्योरिटी फोर्सिस जो मुतासिर इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। रियासत दुश्मन अंसरनि खे इबरतनाक अंजाम ताईं पहुचायो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी बलूचिस्तान में दहशतगर्द हमले जी मज़म्मत। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त वाक़िअ फितनायल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि जी बुज़दिलाणी कार्रवाई ज़ुल्म जी इंतहा आहे। भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे मक़ामी साथियुनि जो हर हंधि पीछो कंदा ऐं खेनि अंजाम ताईं पहुचाईंदा। वीर सरफराज़ बुगटी चयो आहे त बेगुनाह मुसाफ़िरनि जो क़तल फितनायल हिंदुस्तान जी फुलियल दहशतगर्दी आहे। जवाबु सख़्तु हूंदो। बलूचिस्तान जी सरज़मीन ते बेगुनाह माण्हुनि जो रतु ज़ाया न वेंदो। हीअ हिकु रियासती जंग आहे। उन में वाज़े फ़ैसिलो थींदो पाकिस्तानी अवाम जे ज़ख़्मनि जो बदिलो वठंदा। कराची जे इलाइक़े लियारी में घणमाड़ इमारत किरण जो केस दाख़िल। सरकारी फ़रियाद ते केस दाख़िल थियण खां पोइ इमारत जी मालिक एडिशनल डायरेक्टर जनरल समेत 9 ॼणा गिरफ़्तार। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल लंजार चयो आहे त लियारी वाक़े बाबति कमिश्नर जी जांच रिपोर्ट तहत केस दाख़िल करे गिरफ़्तारियूं कई वयूं आहिनि। ग़ैर क़ानूनी कमनि में मुलविस कंहिं बि माण्हू खे न बख़्श कयो वेंदो। अदाकारा हुमिरा असगर जी DNA रिपोर्ट समेत समूरियूं टेस्टूं कई वयूं आहिनि। सिंध सरकार लियारी में गैर महफ़ूज़ करार ॾिनल 9 इमारतूं ख़ाली कराए छॾियूं। ख़ाली करायल इमारतुनि जे मुतासिरनि खे 3 महीननि जो किरायो ॾियण जो फ़ैसिलो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे ऑफिसरनि खां 15 ॾींहं अंदरि असासनि जा तफ़सील तलब। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामे जो चवणु आहे त लियारी में 9 गैर महफ़ूज़ इमारतूं ख़ाली कराए हिकु ड्राफ्ट थो वञे। मुतासिर कुतुबनि खे 3 महीननि जो किरायो बि अदा कयो वेंदो। कराची जे इलाइक़े डिफेंस में पुरस्कार नमूने फ़ौत थियल अदाकारा उमेरा असगर जो मड़ वारसनि हवाले। संस भाउ नवीद असगर मड़ वसूल कयो। उमेरा जे भाउ जो चवणु आहे त भेण जी वालिदिन सां का नाराज़गी न हुई। मड़ वसूल न करण बाबति सोशल मीडिया ते हलियल ख़बरूं ग़लति हुयूं। फ्लैट मालिक भेण खे परेशान कयो। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल करायो वेंदो। SSP ॾखण जो चवणु आहे त अदाकारा उमेरा असगर जो लाश 6 महीना पुराणो लॻी रहियो आहे। फ्लैट मां मिलियल खाधे पीते जे सामान ते एक्सपायरी तारीख़ 2024 जी आहे। फ़ोन रिकॉर्ड में आख़िरी मैसेज सेप्टेंबर में हिकु ऑनलाइन टैक्सी ड्राइवर जा आहिनि। अदाकारा उमेरा असगर जो मौत क़तल आहे। वज़ीर आज़म पोर्टल ते मीर पुखास मां ऑनलाइन दरख़्वास्त दाख़िल थियण बाद इल्ज़ामनि जी जांच जो हुकुम। IG सिंध कंप्लेन सेल जे सरबराह खे दरख़्वास्त जांच आफ़िसर खे मुआइण जो हुकुम ॾेई छॾियो। ग़ुलाम नबी मेमन जो चवणु आहे त लाॻापियल जांच ऑफिसर दरख़्वास्त में लॻल इल्ज़ामनि जी चङी रीति जांच कनि। वज़ीर आज़म पोर्टल ते ऑनलाइन दरख़्वास्त में दरख़्वास्त गुज़ार डॉक्टर सैयदा कायनात उमेरा असगर जी मौत खे क़तल करार ॾिनो। मोटरवेज़ ऐं हाईवेज़ जी हिफ़ाज़त यकीनी बणाइण लाइ गश्त ऐं नफ़री वधाइण जो फ़ैसिलो। सरहदी इलाइक़नि में गॾियल चेक पोस्टूं क़ाइमु करण जो ऐलान। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल लंजार जी सदारत हेठि अमन अमान बाबति आला सतही इजलास। खानगी सिक्योरिटी कंपनियुनि जे लाइसेंस जो ॿीहर जाइज़ो वठण जी हिदायत। सूबाई घर वज़ीर ज़ियाउल लंजार जो चवणु आहे त पुलिस ऐं इदारनि जूं ॾोहारियुनि ख़िलाफ़ गॾियल कार्रवायूं थींदियूं।
क़ौमी क्रिकेट टीम जे हेड कोच माइक हैसन तरफ़ां बाबर आज़म खां विकेट कीपिंग कराइण जी तरदीद। संदसि चवणु आहे त बाबर आज़म खां विकेट कीपिंग कराइण बाबति के ॻाल्हियूं न थियूं आहिनि। स्टार बैटर ओपनर तौरु टीम में जाइ ठाहिण जी कोशिश करे रहियो आहे। जेकॾहिं कामयाबु थियो त साइम या फ़खर सां गॾु ओपनिंग कंदो।